नाज़रीन जुंगशाही मां वाक़िआ अपडेट कंदालू रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही। यूसी जुंगशाही जा रवासी पानी जो फुड़े लाइ दरबदर मस्जिदुनि ऐं दरसगाहुनि में पानी जो बहरान वधी वियो आहे। पानी जी खोट जुंगशाही वासी पीअण पानी खां महरूम परेशान हाल ऐं बेयारो मददगार बणिजी विया। जुंगशाही ऐं आसपास जे ॻोठनि समेत 7 भाङे 2 जी अवाम काफ़ी महीननि खां पानी जे क़तरे लाइ परेशान आहे। केतिरा दफ़ा एहतजाज कया आहिनि पर का बि मालिकी नथी थिए। शहरी हितां जे रवासियुनि पानी नाहे छो भला करबला जा नारा हणंदा रहिया। ॻोठणनि मुताबिक़ केतिरनि महीननि खां पीअण जो पानी बंदि आहे पर चूंडियल नुमाइंदा ऐं इंतज़ामिया अघो निंड सुतल आहिनि। हिननि घुर कंदे चयो आहे त ठट्टो म्यूनिसिपल जीअं पानी पहुचाइण जो इंतज़ाम पब्लिक हेल्थ खां खसियो वञे जेका अरबनि रुपयनि जी बजट हड़प करे रही आहिनि। हिननि DC ठट्टो खे अपील कंदे चयो आहे त यूसी जुंगशाही जे चेयरमैन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे त हर महीने मिलंदड़ लखें रुपया बजट किथे पई ख़र्च थिए। हितां जे रवासियुनि सेशन जज ठट्टो DC ठट्टो ज़िले चेयरमैन ठट्टो खे अपील कंदे घुर कई आहे त फौरी तौर जुंगशाही जे पानी जो मसइलो करे मुतालिका इंतज़ामिया ख़िलाफ़ एक्शन खंयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।